बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शुरू करियां थो उन रब पाक जे नाले सां जेको निहायती महिरबान ऐं ॿाझारो आहे। क़ाबिल एतिराम उस्ताद साहिबान, मोअज़्ज़िज़ महिमानो ऐं मुंहिंजा प्यारा शागिर्दो, अस्सलामु अलैकुम। जनाब सदर, जीअं त अॼोकी तक़रीब में मुंहिंजी तक़रीर जो उनवान आहे जश्न यौम आज़ादी, ऐं मां पंहिंजे तक़रीर जो आगाज़ हिन शेर सां करणु चाहियां थो। जन आज़ादी लाइ जंग लड़ी वरता पंहिंजा हक़ विड़ी, जन आज़ादी लाइ जंग लड़ी वरता पंहिंजा हक़ विड़ी, से क़ौमूं ज़िंदाबाद कलंदर, से क़ौमूं ज़िंदाबाद कलंदर। जनाब सदर, पंजाब जी पुरकशिश ज़मीन, सिंध जा सरसब्ज़ निज़ारा, बलूचिस्तान जा बुलंद पहाड़, सरहद जा सदाबहार नज़ारा ऐं कश्मीर जहिड़ियूं जन्नत नज़ीर वादियूं गॾिजी जेको महबूब मुल्क ठाहिनि थियूं, तंहिंखे प्यारो पाकिस्तान चयो वञे थो। तंहिं करे कंहिं शाइर पाकिस्तान खे हिन तरह भेटा पेश कई आहे त मुंहिंजा वतन प्यारा वतन जीअ संदा जियारा वतन, मुंहिंजा वतन प्यारा वतन जीअ संदा जियारा वतन, जिंद जान तोता घोरे छॾियां, मुंहिंजा वतन प्यारा वतन जीअ संदा जियारा वतन। जनाब सदर, असांजो क़ाइद मोहम्मद अली जिन्ना हिकु जुरतमंद ऐं बाहिम्मत अॻवान हो, जंहिं अंग्रेज़नि जी लोध ऐं हिंदुनि जी लश्कर खे पाक सरज़मीन तां ललकारे कढियो ऐं 14 अगस्त 1947 ईस्वीअ ते हिकु मालामाल मुल्क पाकिस्तान आज़ादु करायो। तंहिं करे असीं हिन सदोरे ऐं सिभाॻे सरबराह खे सलाम पेश करियूं था। ही तुंहिंजो एहसान वा ए क़ाइद आज़म, ए क़ाइद आज़म, ही तुंहिंजो एहसान वा ए क़ाइद आज़म, ए क़ाइद आज़म, आज़ादु करायो पाकिस्तान आ ए क़ाइद आज़म, ए क़ाइद आज़म। सभु कनि था तुंहिंजो एतिराम, सभु कनि था तुंहिंजो सलाम, सभु कनि था तुंहिंजो एतिराम, सभु कनि था तुंहिंजो सलाम, राज़ी तोते रहमान वा ए क़ाइद आज़म, ए क़ाइद आज़म। जनाब सदर, मां पंहिंजी तक़रीर जो इख़्तिताम हिन शेर सां कंदुसि। जन्नतुल फिरदौस आहिनि ॿई कंधियूं मेहरान जूं, जन्नतुल फिरदौस आहिनि ॿई कंधियूं मेहरान जूं, वेही रुॻो वाखाणजनि ॿेला ॿनियूं मेहरान जूं।